फर्स्ट क्लास तव्हां ॿुधायो कीअं आहियो? हाणे ही आहे जी असल में उते जी भी जेके लगी पई आहे रस्ते जी माना रात में ॻाल्हायो दोस्त सां अच्छा त लगी पई आहे ॾाढी नज़र हेॾां होॾां सो हाणे ही छा करियूं मूंखे जेको सही बहितर लॻे थो न जी जी हिते को तुंहिंजो दोस्त कोन अथई खरियो भरियो हिते अहिड़ो को आहे कान जीअं ते सामान रखी सघूं मूं इहो पियो चयो की नंढड़ो छाकाणि नंढियूं नंढियूं शयूं आहिनि न जी वॾियूं त आहिनि कोन जी त उन में जेकॾहिं स्कूल जो बैग नंढड़े ॿारनि जो स्कूल जो बैग थींदो आहे न जी जी उन में थोरो त घर मां कंदी जो उन वटि तालो बालो हणी रखिजे कुझु ॾींहंनि लाइ त मूं इहो पियो चयो त जेकॾहिं ईअं माना को दोस्त आहे त वधि में वधि उन वटि थोरो कुझु ॾींहं रखी तव्हां हलिया वञो ॻोठ नंढड़े बंढड़े जी त उते पोइ पैसा पैसा मोकिलियूं था त उहो त सॼो करे था वठूं त नंढड़े जो सुठो इलाजु करायो इहो कोन आहे तव्हांखे आहे कोन केरु हुजे हा त उनखे रखाइनि मसइलो इहो आहे पोइ त या त हिते जिते पियो आहे न घर में न कोन्हे त पोइ त उहो वरी त अञा माना नुक़सानु थींदो न अच्छा मिसाल तव्हां खणी वञो या उहो दोस्त अचे को मसइलो थी पवे उहो त अञा माना संग सूदो झलींचो न कोशिशि कयो शाम ताईं या सुबुह ताईं न उहो त कोशिशि ॾिसो न फ़िलहाल जेकी सूरत लॻी पई आहे त उहो सफ़ा तेज़ी सां तव्हां बि माना न थोरियूं ईअं धुंधलियूं तस्वीरूं बस्वीरूं माना हली वियूं आहिनि जी जी तव्हांखे होटल ते वेठा हुया उतां माना को खीसे मां कढियो पियल छा जी जी तव्हां वेठा हुआ हा होटल ते साइट में वेठो हुयुसि बिलू कपिड़ा पातल बिलू जी जी बिल्कुलु हा न त उहो तव्हां मास्क आहे न की छा तव्हां वञी कैमरा वारे में वेठा आहियो त उहे सभु तस्वीरूं इन्हनि माना जी जी उहो ॾिठियूं आहिनि अच्छा सही तंहिंजे करे मां चवां थो त इहा त सफ़ा हू थी वेंदी माना जेकॾहिं वरी संग सूदो शइ सूदो माना जलिजी पोइ त माना सफ़ा वई न हर शइ जी